अस्सलाम नाज़रीन में हां टीवी बदली कार मां मुबशर सोलंगी आऊं आहियां पिरिया गुल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। कराची में गुल प्लाज़ा के लगियल बाहि ते रात खां ज़ाब्तो न अची सघियो। इमारत जा मुख़्तलिफ़ हिस्सा रही पट। रेस्क्यू ऑपरेशन में मुश्किलातूं। सड़ी फौत थियलनि जो अंग छती वियो। 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। केतिराई माण्हू फाथल हुजण जा इतला। हिकु फायर फाइटर बाहि विसाईंदे सड़ी फौत। ॾाकण किरण सबबि ॿ रज़ाकार किरी ज़ख़्मी। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त एम ए जिनाह रोड ते राति जो 10 वॻे प्लाज़ा खे बाहि लॻी। सॼे शहर जूं फायर टेंडर्स बाहि विसाइण जी कोशिश में रुधल आहिनि। इमारत जो मेज़ीनाइन ऐं पहिरियों फ्लोर सॼी तबाह थी वियो आहे। ॿी ऐं टीं मंज़िल ते बाहि लॻल आहे। रेस्क्यू इख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त बाहि विसाइण लाइ स्नॉर्कल ज़रिए पाणी उछलाए पियो वञे। बाहि विसाइण में वधीक वक़्तु लॻी सघे थो। इमारत कमज़ोर थी वञण करे अंदरि दाख़िल नथा थी सघूं। गुल प्लाज़ा बाहि वाक़े बैदि केतिराई माण्हू लापता। घर वारा राति खां पंहिंजे प्यारनि जी ॻोल्हा में मसरूफ़। सुॾका आहूं ऐं दाहूं। हर तरफ़ सोग वारो माहौल। पीसन औरत मूजिबि पुट सां राति ताईं राब्तो हो। उन बैदि हुनजो फ़ोन नंबर बंदि आहे। प्लाज़ा एसोसिएशन जे सदर तनवीर पाशी जो चवणु आहे त बाहि प्लाज़ा अंदरि हथरादू गुलनि जे दुकान में लॻी। प्लाज़ा में 200 खां वधीक दुकान आहिनि। गिराक निकिरी विया आहिनि। वॾे वज़ीर बाहि वाक़े जो नोटिस वरितो। कमिश्नर कराची खे जांच जो हुकुम। मुराद अली शाह पारां बाहि लॻण जा सबब मालूम करे फौरी तौर ते रिपोर्ट ॾियण जी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सरकारी मशीनरी राति खां बाहि विसाइण में मसरूफ़ आहे। नुक़सान जो काथो बाहि ते ज़ाब्ते बैदि लॻाए सघिबो। जेकॾहिं कोताही साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कराची में बाहि वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। वाक़े में फौत थियलनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार। शहबाज शरीफ़ रेस्क्यू इदारनि खे गॾिजी कमु करण जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ी गरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां पिणु कराची में बाहि वाक़े में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गुल प्लाज़ा बाहि वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। सिंध हुकूमत खे बाहि विसाइण लाइ समूरा वसीला इस्तेमाल करण जी हिदायत। वाक़े में जानी ऐं माली नुक़सान ते मुतासिर ख़ानदाननि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार। पीपी चेयरमैन वाक़े जी फौरी जांच ऐं आईंदा अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी। चीफ सेक्रेटरी सिंध पारां रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम। सैयद आसिफ हैदर शाह गुल प्लाज़ा पहुची रेस्क्यू अमल जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर ॾखण ऐं रेस्क्यू इख़्तियारनि पारां चीफ सेक्रेटरी खे ब्रीफिंग। आसिफ हैदर शाह चयो आहे त वधीक अमलो तलब करे रेस्क्यू ऑपरेशन तेज़ कयो वञे। बेपो ख़ासि वेझो ज़ाल मुड़ुस मुबैना तौर फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी। हेंगोडो बसां 50 सालनि जे राजू ऐं 45 वरनि जी प्रेमी कोहली जा फाहो खाधल लाश मिलिया। फौती जे पुट केवल जो चवणु आहे त मामी संदसि वालिद ऐं वालदा खे घरू तकरार तां फ़ोन करे धमकी ॾिनियूं। जेतां हुननि मजबूर थी इंतहाई क़दम खयो आहे। नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। ॻेड़ियल वेझो हथियार बंदनि हथां हिकु ॼणो गोलियूं हणी क़तल। ॻोठ ग़ुलाम मोहम्मद मुलेदी में फायरिंग में 50 वरनि जो लुत्फ़ अली मारिजी वियो। वाक़ियो पुराणे तकरार तां पेश अचण जा चोबोल। पुलिस जो चवणु आहे त जांच कई पई वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। राउती जे कचे में ऑपरेशन मक़वी बाज़ियाब। हिकु ॾोहारी मारण जी दावा। पुलिस मूजिबि कचे में शर ऐं ईंधण गैंग जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। सनू शर ऐं सनड़ो शर जे घरनि मथां ड्रोन फायर कया विया। ड्रोन हमले में हिकु ॾोहारी बख़्श शर मारिजी वियो ऐं 3 ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस जो वधीक चवणु आहे त ॾोहारियुनि सां मुक़ाबले में पंजाब पासी मुख़वी अब्दुल्लाह आराई खे बाज़ियाब करायो वियो आहे। इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन जारी आहे।